इंसान के कुरान पाक के अंदर यो बुधाइण फरमाई त असां ज़मीन ऐं आसमान के पैदा फरमायोसीं, इहो अजायो पैदा ना फरमायो। जहिड़ी तरह काफ़िर गुमान कनि था त शायदि इन ज़मीन ऐं आसमान जी पैदावार अल्लाह तबारक व तआला ईअं ई पैदा फरमाई त इहा ॻाल्हि ग़लति आहे। कंहिं न कंहिं मक़सद जे करे अल्लाह हिन काइनात खे पैदा फरमायो। अवां ॾिसो त काइनात में हर शइ कंहिं न कंहिं मक़सद जे तहत हले थी। हथा के जेकॾहिं इंसान का शइ इस्तेमाल करे उछलाए थो, कचरो कचरे जो भी को न को ॼण त मक़सद बणी करे बणिजे थो। त काइनात जे अंदर हेड़ी अज़ीम मखलूक के अल्लाह पैदा फरमायो, 18,000 मखलूकात जो अल्लाह पाक वजूद रखण फरमायो। उन खां भी मथे हेड़ो आसमान प्यारी, हेड़ी ज़मीन विछाई, वमा बैनहुमा फरमाई त ज़मीन ऐं आसमान जे विच में असां केतिरियूं मखलूकूं असां पैदा फरमायूंसीं। फरमाई त बातिला इहे अल्लाह पाक बातिल पैदा न आहिनि फरमायूं, अजायूं पैदा न आहिनि फरमायूं। इन जो को न को मक़सद आहे। जॾहिं इंसान इन ॻाल्हि खे सम्झी वेंदो त अल्लाह पाक के मक़सद सां असांखे पैदा फरमायो आहे त उनजी ज़िंदगी वॾी क़ीमती बणिजी वेंदी। जॾहिं इंसान इन शइ खे सम्झंदो असांजो हिकु हिकु घड़ी, हिकु हिकु लम्हो असांजे लाइ वॾो क़ीमती आहे, अल्लाह पाक जो इनाम आहे, नेमतूं आहिनि। ही त रमज़ान जूं बेहतरीन साअतूं घड़ियूं आहिनि जिन में अल्लाह पाक हिकु हिकु नेकीअ जो सवाब 70 बल्कि 700 दफ़ा वधाए करे ॾियण थो फरमाए। इहा त रमज़ान जी नेमत अञा वॾी गनीमत, आम ॾींहनि वारी ज़िंदगी बि अल्लाह तबारक व तआला हिन इंसान खे वॾी गनीमत बनाए करे ॾियण फरमाई आहे। पर काश जो इहो इंसान पंहिंजे मक़सद खे सम्झे। अल्लाह तबारक व तआला फरमाए त वमा ख़लक़ना समाअ वल अर्ज़ वमा बैनहुमा बातिला, असां ज़मीन ऐं आसमान खे ना ही पैदा फरमायो, वमा बैनहुमा ऐं न उन ॿिन्ही जे विच में जेके भी शयूं आहिनि बातिला अजाई। बातिल चइबो आहे माना अजाई शइ खे, बिना के कम जे, बिना मक़सद जे। इंसान दुनिया में कंहिं न कंहिं मक़सद सां ज़िंदा रहे थो। राति जो सुम्हे थो कंहिं मक़सद सां, उथे थो कंहिं मक़सद सां, घर खां ॿाहिरि निकिरे थो कंहिं मक़सद सां, घर में अंदरि वञे थो कंहिं मक़सद सां। जेका हरकत करे थो उन में को न को मक़सद आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाया त हेॾी वॾी काइनात जो असां वजूद फरमायोसीं, इहो बिना मक़सद जे। फरमाई त जेकॾहिं को इंसान इन ॻाल्हि खे नथो सम्झे त इहो काइनात जो वॾे में वॾो बेवकूफ़ आहे। हक़ीक़त इहा आहे त अल्लाह तबारक व तआला हिन सॼी काइनात खे अजायो पैदा न फरमायो, इन जो अल्लाह को न को मक़सद रखण फरमायो। ऐं उन मक़सद खे बि क़ुरान वाज़े फरमायो। ईअं न आहे त उन मक़सद खे जेको मुबहम रखण फरमाई, ख़बर ई न आहे हिकिड़ो मक़सद आहे। न फरमाई त इन फी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़ि वख्तिलाफिल लैल वन नहार, ज़मीन आसमान जी पैदाइश, रात ऐं ॾींहं जो तब्दील थियणु, इहो रात ऐं ॾींहं जो तब्दील थियणु इंसान खे मामूली लॻे थो। पर हक़ीक़त में पंहिंजे पंहिंजे वक़्त में सेकंड सेकंड ते चाढ़े, पंहिंजे ॾींहनि में पंहिंजे वक़्त में ॾींहुं राति खे मथां अची थो बीहे, राति ॾींहं जे मथां अची थी बीहे। अल्लाह फरमाए त ला यातिल लिउलिल अलबाब, सोचो त अक़लमंदनि जे लाइ इन में वॾियूं निशानियूं अल्लाह रखियूं। इहा का मामूली ॻाल्हि न आहे। अल्लाह पाक इन में वॾियूं निशानियूं रखण फरमाई। वॾो कमाल आहे हिन में अल्लाह जी ज़ात जो। ही वॾी काइनात हले थी, इन काइनात जे मथां को ख़ालिक़ आहे। अजायो का बि शइ नथी हले। जीअं दायरे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि सां चवंदा त दायरनि जेको आहे मुनाज़रो रखियो, दायरा चवनि पिया त इहा काइनात पंहिंजो पाण पई हले। त इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि सां मुनाज़रो रखियो। हिकु जॻह ते मुनाज़रे जे अंदरि बादशाह बि हुजे, वज़ीर बि हुजनि, राइयत बि हुजे। अबू हनीफ़ा साईं देर सां आयो, उन दायरे दावा कई, चई ॾिठो हे जेको वाइदे जो ई पूरो न आहे, जेको वक़्त ते ई पूरो नथो अचे, इहो हली करे हक़ जी ॻाल्हि छा बयानु कंदो। जॾहिं हुन पंहिंजी ॻाल्हि कई, असां हिन सां गॾु वेहण जे लाइ तयारी न आहियूं। इमाम अबू हनीफ़ा साईं आजिज़ी सां हुननि जे साम्हूं अर्ज़ु कयो, चई भला मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त सही। चई ॿुधाए। चई ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मां अचां पियो त विच में दरिया हुयो, मासरे में बीठो हुउमि, का कश्ती का ॿेड़ी नज़र न पई आई। अचानक जो ॾिठुमि त दरिया जे किनारे ते वण बीठो हुजे, वण पंहिंजो पाण वढिजी वियो, हुनजा तख़्ता ठहिया ऐं हुनजी ॿेड़ी पंहिंजो पाण ठही वई। ऐं ॿेड़ी जेका आहे इन पाणीअ खां किरास करे माण्हुनि खे किरास पई करे, होॾो वारा माण्हू हेॾे बि मुंतक़िल करे, हेॾो वारा माण्हू होॾे बि मुंतक़िल करे, दायरे खां रड़ निकिरी वई। चई कीअं थो थी सघे जो पंहिंजो पाण वण वढिजे ऐं हुनजा तख़्ता ठहनि। ऐं साईं मुंहिंजे खे चवां त वरी उहा माण्हुनि खे सफ़र बि कराए, बग़ैर कारीगर जे इहा ॿेड़ी जो ठहणु नामुमकिन आहे। इमाम अबू हनीफ़ा उते हुनखे धप आयो, चई जॾहिं हिकिड़ी ॿेड़ी जे मथां तुंहिंजो अकुल हिन शइ खे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे, हेॾी वॾी काइनात बग़ैर अल्लाह जे तूं कीअं थो तस्लीम करें। काइनात जो वॾे में वॾो बेवकूफ़ त तूं आहे जो बग़ैर इन काइनात जे ख़ालिक़ जे तूं इन काइनात खे थो तस्लीम करें त काइनात ईअं ई पई थी हले। जॾहिं हिकिड़ो अदना सां मिसाल तुंहिंजो अकुल तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे। हीअ हेॾी वॾी काइनात
1000 सालनि खां पई थी हले। रोज़ानो सिज पंहिंजे वक़्त ते उभरे, पंहिंजे वक़्त ते लहे। ही बारिशुनि जो निज़ाम, ही पाणिनि जो निज़ाम, ही समुंडनि जो निज़ाम, ही साईं मुंहिंजे खे चवां त जबलनि ऐं पहाड़नि जो निज़ाम। ज़मीन में आबादी थिए त ग़रीब खाए, कॾहिं कणक थी ज़मीन मां फुटे त कॾहिं चांवर था फुटनि। बाग़नि जे तरफ़ नज़र कयो, फरमाई त हीअ सॼी काइनात हीअं पई थी हले। फरमाई त ज़रूर इन्हनि शयुनि जो को न को ख़ालिक़ आहे। फरमाई त जेकॾहिं तव्हां अकुली तौर ते तव्हां सुञाणंदा त इन्हनि शयुनि जो तव्हां को बि दलील पैदा नथा करे सघो। ॻाल्हि इहा ई आहे त इन्हनि सभिनीनि शयुनि जो ख़ालिक़ ऐं मालिक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। तंहिंजे करे क़ुर इन बातिल नज़रियनि खे रद्द करणु फरमायो। कॾहिं कॾहिं माण्हू जेके आहिनि उथी करे चवंदा आहिनि त साईं हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मज़हब आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मज़हब आहे, सभु सच आहिनि। इहा वॾे में वॾी काइनात जी मुनाफ़िक़त आहे। सभु मज़हब कूड़ा आहिनि, इस्लाम सचो आहे। जेसीं ताईं क़ल्ब जे अंदरि ईमान खे रासिख़ करे न विहारींदो तेसीं ताईं हिनजो इस्लाम कामिल थींदो ई ईअं न आहे त सभु सच आहिनि। हिंदू बि सचो, हाणे बि सचो, ईसाई बि सचो, मुस्लमान बि सचो। ग़लति ॻाल्हि आहे। उन्हनि जो एतिराम पंहिंजी जाइ ते, उन्हनि जा दलाइल छा आहिनि? अकुली तौर ते अचनि क़ुर सां ॻाल्हाइनि। क़ुर फरमाए त वइन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिथलिही। हिन क़ुर हेॾी वॾी दावा कई, काइनात खे अल्लाह पैदा फरमायो, ज़मीन आसमान खे, हिन सिज चंड खे, इंसाननि खे, मख़लूक़नि खे अल्लाह पैदा फरमायो। अल्लाह खां सवाइ को आहे त हिन दावा खे पंहिंजे हिन सां दलीलनि सां साबित करे ॾेखारे त सही। अल्लाह खां सवाइ वरी हिन शइ खे हिन बि पैदा करे ॾेखारे। क़ुर फरमाए न कि रात पढ़ियोसीं, इन्नल लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़लुक़ू ज़ुबाबा। अल्लाह खां सवाइ जिन खे बि सॾनि था, फरमाई त इन्हनि खे त हिकिड़ी मक्खी जे पैदा करण जी सलाहियत न आहे। मक्खी जे पैदा करण जी सलाहियत न आहे, जेका अदना में अदना मख़लूक़ आहे। हेॾी काइनात खे केरु थो पैदा फरमाए? पाण साईं ज़िंदा आहे, वफ़ात करे थो त उहो पंहिंजे क़ब्र ते वञण जे लाइ तयार न आहे। 4 कंधनि ते माण्हू खणी करे उनखे वञी जनाज़ो खणी पूरे था अचनि, ऐं जॾहिं क़ब्र जे अंदरि वञे थो त साईं जा नूरानियात मूंखे नज़र था अचनि, साईं जा नूरानियात मूंखे घर में नज़र था अचनि। साईं बसि ज़ाहिरी पर्दो करे, अंदरूनी तौर ते मुंहिंजी मदद वेठो थो करे, पाण न पियो वञी सघे होॾे अंदरि क़ब्र में। पंहिंजो हाल इहो आहे। अल्लाह फरमायो, फरमाईंदा ज़ालिका ज़न्नुल लज़ीन कफ़रू, इहो काफ़िरनि जो अजायो गुमान आहे। फ़वैलुल लिल्लज़ीन कफ़रू मिनन नार, काफ़िरनि जे मथां अल्लाह जहन्नम जी बाहि खे तयार कयो। फरमाईंदा रब जा फ़रिश्ता जहन्नम जी बाहि खे भड़काइनि था। इहा बाहि भड़कजे थी, इहा उहा बाहि आहे जेका काइनात जी बाहि बि रोज़ानो 70 दफ़ा पनाह घुरंदी आहे। फरमाईंदा एॾी शदीद तरीन बाहि आहे, इन बाहि खे रब जा फ़रिश्ता वेठा था भड़काइनि। फरमाईंदा फ़वैलुन हलाकत आहे लिल्लज़ीन कफ़रू, काफ़िरनि जे लाइ मिनन नार। फरमाईंदी इहे जहन्नम जी बाहि जे अंदरि किरंदा। अम नजअलुल लज़ीन आमनू व अमिलुस सालिहाति कल मुफ़्सिदीन फिल अर्ज़ अम नजअलुल मुत्तक़ीन कल फुज्जार। रब फरमायो त काइनात जे अंदरि अल्लाह इंसाफ़ जो तराज़ू क़ाइम करणु फरमायो। फरमाईंदा ईअं न थींदो जो नेक ऐं बुरो बराबरि हुजनि, हिकिड़ो अमल सालिह करे ऐं ॿियो वरी बुरा अमल करे ॿई बराबरि हुजनि, न थींदो। हिकिड़ो निमाज़ी ॿियो बेनिमाज़ी ॿई बराबरि हुजनि, न थींदो। हिकिड़ो रोज़ात ॿियो बग़ैर रोज़नि वारो ॿई बराबरि हुजनि, कॾहिं बि न थींदो। रब फरमायो त इहो इंसाफ़ जो तराज़ू अल्लाह वटि हलंदो। अम नजअलुल लज़ीन आमनू, असां आख़िरत खे इन जे लाइ रखियोसीं ताकि ॿिन्ही जे विच में फ़र्क़ु थिए। दुनिया दारुल जज़ा आहे कोन, दुनिया दारुल जज़ा न आहे। दुनिया जे अंदरि त इहो मज़रातुल आख़िरा, आख़िरत जी पोख आहे। हिते त असां वेठा था पोखियूं, जेको जंहिंजो अमल उहो हुते पोखिजे थो, उन जे लाइ तयारु थिए थो, भरिजे थो, आख़िरत जे अंदरि अजुर मिलंदो। तंहिंजे करे दुनिया जे अंदरि बाज़ार सभु बराबरि था लॻो। रब फरमाईंदा असां वटि इहे बराबरि न आहिनि। अम नजअलुल लज़ीन आमनू, छा जिन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया। ईमान पहिरियां, उन खां बाद में अमल सालिह शर्त। इन मां मालूम थियो क़ुर ॿुधायो, जंहिंखे ईमान न आहे अमल सालिह कंदो, उन जा अमल सालिह के बि कम जा न आहिनि। जे कॾहिं कॾहिं जज़्बाती तौर ते माण्हू मिसाल ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि फलाणे इंसानियत जी वॾी ख़िदमत कई, फलाणे इंसानियत सां हीअ चङाई कई, माण्हुनि खे रोज़गार ॾिनई, रोड रस्ता ठाराए ॾिनई, इंसानियत सां भलाई कई। पर दोस्तो, जेकॾहिं हुन जे अंदरि ईमान न आहे, जहन्नम में। ये क़ुर जो कानून आहे, ये ख़ालिक़ काइनात जो कानून आहे। अकुल जे मुताबिक़ इंसान न परखीदो, ही रब जो कानून आहे। ईमान न आंदई, केॾो बि भलो हुजे, आख़िरत जे अंदरि जहन्नम जे अंदरि वेंदो। ईमान आंदई, उन खां बाद में रब फरमाए अमल सालिह कई, असां उनखे पोइ आख़िरत जे अंदरि बदिलो ॾींदासीं। हा, हे दुनिया जे अंदरि जेका बि नेक अमल वारे जी, बग़ैर ईमान जे नेक अमल वारे जी वाह वाह थिए थी, साईं फलाणे ॾाढा भला कम कया, इंसानियत खे ज़िंदा रखियो, इंसानियत जो वॾो हुनखे ग़म ऐं फ़िक्र हुयो। हा, इन जे नेक अमलनि जो बदिलो दुनिया में अल्लाह हुनखे ॾींदो। इहा जेका वाह वाह थिए थी न, इहा वाह वाह हुनजो बदिलो आहे। दुनिया में वाह वाह थिए थी न, साईं वाह जो माण्हू वाह वाह थी वई, दुनिया जे अंदरि नालो रोशन थियो, इहो हुनजे लाइ बदिलो आहे। हुनखे इज़त ॾेई छॾी, दुनिया में वक़ार हर शइ, इहा दुनिया जे अंदरि बदिलो आहे। आख़िरत जे अंदरि हुनजे लाइ को बदिलो न आहे। फरमाईंदा कल मुफ़्सिदीन फिल अर्ज़, ऐं ॿिया वरी जेके फ़साद फैलाइनि था ज़मीन में। अम नजअलुल मुत्तक़ीन, छा असां कंदासीं मुत्तक़िन खे कल फुज्जार, गुनहगारनि वांगुरु। फुज्जार चइबो आहे फजर जी जमा माना गुनहगार। फरमाईं त गुनहगार ऐं मुत्तक़ी पाण में बराबरि न थींदा, काफ़िर ऐं ईमान वारो बराबरि न आहिनि। अहिड़े नमूने सां वरी ईमान जे अंदरि हिकिड़ो मुत्तक़ी आहे, ॿियो वरी गुनहगार आहे, फरमाईं ॿई बराबरि न आहिनि। इन्हनि ॿिन्ही जो हिसाब थींदो। मुत्तक़ी अल्लाह पाक जे हुक्म सां इन हालत में बरक़रार रहियो, अल्लाह पाक उनखे डायरेक्ट जन्नत जे अंदरि जॻह ॾियणु फरमाईंदो, ऐं गुनहगार खे पंहिंजे गुनाहनि जी सज़ा ॾेई करे उन खां बाद में रब साईं पंहिंजी मग़फ़िरत फरमाए ऐं उनखे जन्नत जे अंदरि मोकिले फरमाईंदो।
किताबुन अंज़लनाहु इलैका फरमाइंदे किताब आहे जेको असां नाज़िल कयो से इन किताब खे तुंहिंजे तरफ़ प्यारा। ये सब ख़बरूं सुलेमान अलैहिस्सलाम जो दाऊद अलैहिस्सलाम जो ख़बरूं तव्हांखे ॿुधायूं से सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो अचे थो। फरमाइंदे ये ख़बरूं असां नाज़िल कयूं से अव्हां जे मथां मुबारक वॾो बरकत वारो किताब आहे लियदब्बरू आयातिही तव्हां इन्हनि जी आयात में गौर कयो फ़िक्र कयो सोचो त सही अल्लाह जे क़ुरान जे अंदरि तव्हां रब जे क़ुरान खे पढ़ंदा वेंदव हिक हिक लफ़्ज़ जे अंदरि तव्हांखे अल्लाह जी वहदानियत नज़र ईंदी वेंदी। रब जे क़ुरान के इंसान पढ़े तो सही पाण पढ़े पंहिंजे बचड़नि खे पढ़ाए क़ुरान सां माण्हू मोहब्बत रखे। ही क़ुरान वो किताब आहे जेको आख़िरत जे अंदरि वकील बणिजी बीह रहंदो। जॾहिं आख़िरत में क़ब्र जे अंदरि कोई बि इंसान जो साथी न हूंदो पुटु पंहिंजो बचड़ो ऐं पंहिंजा भाइर पंहिंजो अबो अम्मा क़ब्र जे अंदरि सुम्हण जे लाइ तयारु न हूंदा। जंहिं अल्लाह जे क़ुरान सां निभायो अल्लाह जो क़ुरान क़ब्र जे अंदरि बीह करे फ़रिश्तनि सां हुनजो मुकालमो चवंदा हिन मोहब्बत कई मूंसां हिन दुनिया जे अंदरि मूंखे वक़्तु ॾिनो हिन मूंखे प्यार ॾिनो हिन मुंहिंजे मथां अमल कयो हिन मुंहिंजे अंदरि फ़िक्र कयो। फरमाई त हाणे आख़िरत जे अंदरि मां हिन जो वकील बणिजी करे हिनखे जन्नत में रवानो कंदुसि। फरमाईंदा लियदब्बरू आयाती जेको फ़िक्र करे हिन आयतुनि में जेको फ़िक्र करे ईअं न त सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे ख़तमनि ऐं दुरूदनि जे लाइ क़ुरान खे इस्तेमालु करे न। फरमाई त दब्बरू आयाती उन जे अंदरि गौर करे फ़िक्र करे अल्लाह इन क़ुरान खे नाज़िल फरमायो इंसान जी ज़िंदगी खे बदिलण जे लाइ न इन जे लाइ त सिर्फ़ ख़तम ऐं दुरूदनि जे इस्तेमाल जे लाइ। इंसान पंहिंजी मर्ज़ी सां क़ुरान खे इस्तेमालु कंदो त पोइ क़ुरान रहंदो उन्हनि जे मथां गवाह बणिजी बीह रहंदो पर क़ुरान जी मर्ज़ी जे मुताबिक़ पंहिंजे अंदरि चेंजिंग कंदो तब्दीली आणींदो पोइ इहो क़ुरान उन जे लाइ अल्लाह वटि वकील बणिजी करे बीह रहंदो। फरमाईंदा वलियतज़क्कर उलुल अलबाब फरमाई जेके अक़लमंद आहिनि अक़लमंदनि जे लाइ अल्लाह हिन क़ुरान जे अंदरि नसीहतूं रखणु फरमायूं। इन खां बाद में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो तवील क़िस्सो अचे थो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह असांखे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।